अस्सलाम वालेकुम नाज़रीन। आवाज़ न्यूज़ सां गॾु मां आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। आवाज़ न्यूज़ सां गॾु मां आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। हुकूमत जो ख़ात्मो हाणे सुख जो साहु खणंदासीं। हुकुमराननि पंहिंजी नाअहलीअ जो इतराफ़ करे वरितो आहे। वज़ीर आज़म हाणे चई रहियो आहे त वटसि कम वारा माण्हू न आहिनि। इमरान चवंदो हो अवाम खे नौकरियूं ऐं रोज़गार ॾींदुसि। शुरू खां चवंदा पिया अचूं त हीअ हुकूमत नाअहलनि जी आहे। अवाम जो हीउ समुंड इस्लामाबाद जो गंद साफ़ कंदो। मौलाना फज़ल रहमान जो जलसे खे ख़िताब। हुकूमत जी तयारी न हुई त इमरान ख़ान खे शेरवानी पहिराइण जी कहिड़ी जल्दी हुई। वज़ीर आज़म इमरान ख़ान पंहिंजी नाअहलीअ जो इतराफ़ कयो आहे। इमरान ख़ान चवे थो हुकूमत हलाइण जी तयारी न हुई। हुकुमरान 2.5 सालनि ताईं मुल्क जो बेड़ो ॿोड़ींदा रहिया। खंड ते 400 अरब रुपयनि जो दाड़ो हणण जी तयारी कई वई। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जो जलसे खे ख़िताब। चवे थी त खंड ऐं अटे ते दाड़ो कंहिं हयो। NLG ते 122 अरब रुपयनि जे दाड़े जी तयारी कई वई। हलीना खाल खे NRO ॾियण जी तव्हां पूरी तयारी कई हुई। कुझु सियासतदाननि खे मुल्क जो सरबराह थियण जा मौक़ा मिलिया, पर जंहिं रस्ते ते उहे हलिया अॼु इबरत जो निशान बणिजी विया आहिनि। हू कॾहिं इस्पताल ऐं कॾहिं परॾे हलिया वञनि था। ॿार वालदेन जो पैसो लिकाइण लाइ कूड़ ॻाल्हाइनि था। अहिड़े पैसे जो कहिड़ो फ़ाइदो? महांगाई वधी रही आहे। पघारदार तबिके खे मिलंदड़ पघार घटि आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो इस्लामाबाद में पासिंग आउट तक़रीब खे ख़िताब। चयाईं त सरहदुनि जी हिफ़ाज़त फ़ौज ऐं मुल्क अंदरि हिफ़ाज़त पुलिस कंदी आहे। शहर अंदरि पुलिस फोर्स अवाम जी हिफ़ाज़त करे थी। जान ऐं माल जी हिफ़ाज़त खां सवाइ क़ौम जी तरक़ी मुमकिन न आहे। पुलिस खे उहो मक़ाम न आहे मिलियो जेको मिलणु घुरिजे। ख़ातिरी करायां थो त 120 ॾींहंनि में घरू वज़ारत बदिलिजी वेंदी। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी लाड़काणे में शहीद बेनज़ीर भुट्टो जी वरसी ते जलसे लाइ आयल अपोज़िशन अॻवाननि सां राब्ता तेज़ करे छॾिया। महमूद ख़ान अचकज़ई सां फ़ोन ते राब्तो। ॿिन्ही अॻवाननि विच में मुल्क जी सियासी सूरत हाल ते ॻाल्हियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी महमूद ख़ान अचकज़ई खे शहीद राणी जे वरसी में शिरकत जी दावत ॾिनी। PP चेयरमैन जी शेरपाव हाउस बे आमद। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आफ्ताब शेरपाव विच में सियासी सूरत हाल ऐं हुकूमत ख़िलाफ़ तहरीक हलाइण बाबति ॻाल्हियूं कयूं वयूं। सिंध सरकार जनवरी में स्कूल खोलण खे मुश्किल करार ॾेई छॾियो। असासन जे मामले ते वफ़ाक़ भञकड़ी करे रहियो आहे। सूबा आइनी तौरु पंहिंजो कानून जोड़े सघनि था। अदालत पोरिए खाते जी जोड़ियल कानून ते मननामो जारी नाहे कयो। वफ़ाक़ ख़त लिखियो जंहिं में चयो वियो त सिंध में कानून बणायो वियो आहे। तालीम वारे वज़ीर सूबाई सईद खनी जी प्रेस कॉन्फ्रेंस। चवे थो सिंध में PP जी हुकूमत आहे, पंजाब में कंहिंजी हुकूमत आहे। पंजाब जे लेबर खाते खे हिकु ख़त लिखियो हो। हुननि पाण चयो हो त जहिड़ो मिल्कियतुनि जे विरासत जो आहे। मुख़ालिफ़ धुर सां क़ौमी इशूज़ ते ॻाल्हियूं थी सघनि थियूं, केसनि ते न। असां इस्तीफ़ाउनि ऐं मार्च जी धमकियुनि खां डिॼण वारा न आहियूं। इस्तीफ़ाऊं ॾियणियूं आहिनि त 31 तारीख़ ताईं स्पीकर खे मिलणु घुरिजनि। JUI वॾी जमायत आहे, पर हिन वक़्तु हू विरहायल आहे। परॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी जूं मुल्तान में मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं नेब में बहितरी जी गुंजाइश आहे, सौदो न कंदासीं। अपोज़िशन जमायतूं इस्तीफ़ा वारे मामले ते विरहायल आहिनि। मुख़ालिफ़ धुर इस्तीफ़ा ॾियणु चाहे थी त ॾेई छॾे। पीपुल्स पार्टी जा समूरा फ़ैसिला आसिफ़ ज़रदारी कंदो आहे। वज़ीर आज़म हिदायत कई हुई त लाहौर जलसे में रंडक न विधी वञे।
राहू पोटा ऐं बाजारियुनि तुणी सीएम सिंध खे रखियो आहे ऐं 3 कुर्सियूं रखियो वेठो आहे जंहिं ते हिकिड़े ते पाण वेहे थो, ॿ माण्हू ॿिया मिलनि था हुन सां ऐं तमामु जेको आहे तो कंजूसी कयो वेठो, उन हिसाब सां कुझु नथो चई सघिजे त छा थींदो। अधी खे ॾिनो पंहिंजो कयूं त अधी चीफ मिनिस्टर हलाईंदो। ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जे वेझे साथी गुलाम कादिर मरी जा वॾे वज़ीर सां इख़्तिलाफ़ शदीद थी विया। चवे थो सलीम बाजारी ऐं सिकंदर राहू पोटो वॾ वज़ारत पिया हलाइनि। वॾे वज़ीर जी कोताहीअ जे करे खातनि मां पैसा लिप्स थी रहिया आहिनि। फरियाल टालपुर सिंध जी वॾ वज़ारत बहितर नमूने हलाए सघे थी।